फसल जो टाइम गुज़री वियो, अञा ताईं पाणी न पहुतो आहे। फसल खां अलावा ही इलाइक़ा उहे आहिनि जिथे ज़मीन जो हेठां वारो पाणी एतिरो कोड़ो आहे, इंसानी सिहत लाइ ख़राबु आहे, जो इन तमामु इलाइक़नि जा माण्हू जेकॾहिं ज़मीन जो पाणी पीअनि था त उहे सभु जेको आहे हेपेटाइटिस में मुब्तला आहिनि। तंहिं करे असां एहतियाज करे रहिया आहियूं कम्युनिस्ट पार्टी सिंध हारी कमेटी जे तरफ़ां त बाबा सिंध खे पाणी ॾियो। हाणे ॾिसो न ही केतिरी ज़्यादती आहे पंजाब जी ऐं इरसा जी, एतिरी ज़्यादती आहे। ऐं सिंध में जेको बि पाणी अचे थो उहो सरकारी वडेरा जेका हुकूमत में वेठा आहिनि उन्हनि खे पाणी मिले पियो। ऐं हारी ऐं नंढा बाज़गार बिल्कुलु तबाही जे धाने ते अची विया आहिनि। असां अपील था कयूं सिंध हारी कमेटी जे प्लेटफॉर्म तां त फौरी तौर ते पुछड़ी जे आबादगारनि खे पहिरीं पाणी ॾियो। बदमाशी कई अथनि, होॾां ज़ोर शाख वहे पई, केसना 2 वहे पियो, उते हिननि जो जेको कुझु कोन थो वञे। हिननि खे हरू भरू जेको चाकर बंदि करणी आहे, मेराखोरी बंदि करणी आहे। असां हिननि खे चैलेंज था कयूं त असां कंहिं बि क़ीमत में पाणी तव्हां खां वठंदासीं। अॻे इहे दाहूं पिया कनि था, असां सुकी विया आहियूं। असांजा ॿार बचा जेके आहिनि पाणी लाइ परेशान आहिनि, वरी बि अची वाराबदी उन्हनि ते कई अथनि। होॾां वञी मथे ॾिसो उते जेके जन्नत जा टुकड़ा ठाहे छॾिया अथनि। हर मेवा आहे त हर फ्रूट, केला, सारियूं, बाग, अंब सभु शइ आहिनि, पर हिते देवियुनि खां सवाइ कुझु बि न आहे। हिननि मुतालबो कयो आहे त हिन पाणी ॾेई ऐं हिते फसल जेके सुकाइनि तमामु हिननि खे बचायो वञे, जिन ते असांजो एहतियात दायरो जेको ही वसी कयो वेंदो। कैमरामैन नियाज़ सिंह भट्टी सां गॾु मूलचंद मेघवार, सिंध टीवी न्यूज़, चंबड़।